कश्मीर मां ख़बरींदा हलूं त फुर जी वारदातुनि जो सिलसिलो जारी। शहर हिकु भेरो ॿीहर ॾुआरी अनसरनि जे रहम करम ते कश्मीर मेन रोड ते सेवाणी ऑटोज़ खां ॾींहं ॾिठे जो फुर हथियार बंदनि पारां फुर लुट वाक़ियो 15 ASP कश्मीर जी ऑफिस खां कुझु क़दम परे पेश आयो। हथियारनि जे ज़ोर ते नगदी ऐं 2 मोबाइल फोन फुरे फोरू आसानी सां फरार थी विया। कश्मीर पुलिस जी मौजूदगी जे बावजूद शहरी गैर महफूज। एक तरफ कचे में धाड़ेलनि खिलाफ पुलिस ऑपरेशन जारी आहे। धाड़ेल बि हथियार फिटा करे रहिया आहिनि। ॿिए तरफ शहर में शहरी गैर महफूज आहिनि। खौफ ऐं हिरास वधी वियो। मुतासिर शहरी इंसाफ़ जे इंतज़ार में जवाबदारनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो। शहरियुनि मुतालबो कयो त जेकॾहिं सिक्योरिटी सख़्त न कई वई त अवाम जे सब्र जो पैमानो लबरेज़ थी वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।